नवा खबर शालू जुगशाही में रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुगशाही कोहिस्तान समेत ज़िले ठड्डे में बरसातुनि बाद बैराजी इलाक़नि में रहंदड़ मालवंद माण्हुनि जी लॾ पलाण शुरू थी वई आहे। तफ़सील मुताबिक़ ताज़ो पवंदड़ बरसातुनि बाद न रुगो कोहिस्तान जे मालवंद माण्हुनि में ख़ुशी जागी आहे, पर बैराजी इलाक़नि में रहंदड़ मालवंद माण्हू पिणु बेहद ख़ुशि थियनि था। ज़िले ठट्टे तोड़े ज़िले सिजावल में रहंदड़ मारू माण्हू पंहिंजो चौपायो माल काहे कोहिस्तान जो रुख कंदा आहिनि, छाकाणि त इन मुंद में कच्चे जी ज़रई ज़मीनुनि में सारियाल जो फसल पोखियो वञे थो। बाक़ी रहियल ज़मीनूं मेहोगी सबबि पाणी ऐं अचो वञनि, जंहिं बाद बैराजी इलाक़नि में माल जूं चरागाहूं ख़तमु थियण करे कोहिस्तान तरफ़ लॾ पलाण करे मैदानी इलाक़नि में अची कच्चा कखामा झूपड़ा अॾे रिहाइश इख़्तियार कनि था, जेके तक़रीबन सारियूं लहण ताईं लॻभॻि महीना जुगशाही जे जाबलू इलाक़नि में महिमान हूंदा आहिनि ऐं कोहिस्तानी मारू ख़ैर दिलि सां भलीकार करे संदन हर मुमकिन मदद पिणु कंदा आहिनि। जॾहिं त वॾी तादाद में आयल अवाम खे सिर्फ़ इलाज मुआलिज जी ॾुखियाई दरपेश ईंदी आहे, छाकाणि त जुगशाही में 22 बेडनि वारी इस्पताल RHC मौजूदु त आहे, पर उन में डॉक्टरनि समेत दवाऊं अणलभ आहिनि, जंहिं सबबि मरीज़नि खे मकली या ठट्टे तरफ़ खणी वञिणो पवे थो। सिंध हुकूमत DC ठट्टो ऐं वस वारनि खे अपील आहे त RHC जुगशाही में डॉक्टर मुक़ररु करे दवाऊं ॾिनियूं वञनि।